खबर है ना आधा सारंग ना आया छो ना दा मुके पेट में बाहर निकले ना आया ए अना ताई आलम खान के वठण वयो आ ना दा सुबह लागू निकली वयो आ अना ताई ना आयो आ ना दा तुझी तबियत कीअं हाणी ठीक आ दा छा थी सलाह भला वठूं तुंहिंजो आदा कमदार खे कुटियो जा शेर लॻी तो जगह तमारी सलाह पहिरीं धमड़ी न कमदार खे जो जे सॼी शराब इन जी को रेस खे बि ऐं शेर खे बि खयूं वेठो आहे मां सभ खां पहिरियों आलम खान सां ॻाल्हायां त उहो छा थो चए नंबर मिलायांसि वञेसि नथी अलाए छो हाँ हेलो आलम खान तो ॻाल्हाई सारंग भाउ मुंहिंजो पुॼियो तो वटि पोइ तो अचण में देरि छो कई आहे छा अॼु न ईंदी त पोइ ठीकु आहे अॼु नथो अची सुभाणे कीअं बि करे पुॼी वञजांइ ऐं भाउ सारंग खे बि कीअं बि कई वठी अचांइ हाँ अचो त पोइ रेस सां ॿ पाणी थींदा फ़िलहाल असां थोरी कमदार खे खानर ॾेई अचूं इन खे घणी थोरी मस्ती थी वई आहे दिमाग़ में भूसो भरिजी वियो अथसि इन जो थोरो भूसो कढां न त ईअं ख़बर पएसि ठीकु आहे सुभाणे कीअं बि करे सुभाणे पुॼणो अथई छा वरी छा सोचण छा जो आहे अदा सारंग ऐं आलम खान सुभाणे ईंदा असां हिते वेही छा कयूं दुश्मन हुते ख़ुशी मल्हाईंदा हूंदा हल त हली कमदार खे मर कटी ॾेई अचूं हलंदा जवाब खान मिले न जेकॾहिं वो रख मिलाए शेरण वटि गॾु वठी जवाब खान जे बाद लेटर अची विया हाणे लक्ष्मी रखियो हाणे लेटर सही बाबा बाबा जी अरे माता जे कमदार के चोयम त बनिया भाण खड़ी पिया बबोरी ओडे पर भाणे बाबा कमदार के बुधाई नहीं अलाए मां कमदार के चोयम कल यार थोड़ो मसलो थी पिया जवाब खाण वाला थोड़ा जड़ो थी पिया हाणे जवाब खान जे बार वधे धमकी ॾींदो कमदार खे इन करे थोड़ो मुंझी पिया हूं तो कमदार के मचवाए तो घणी बोरी खपन बबोरी खपन कमदार के मचवाए तो बिंदु ठीक है सर मैंने उस दिन किरा जो जी जी है बस गंजा इंशाल्लाह भाई बता दो खास हलावा अचूने कचा ये कमदार मना फेरंदा अचो भाइयो
हाँ तो कमदार कमदार खड़ो खड़ी वठो कमदार मुबारक दिया तो के असलम में तलपा हे रब्बे तो के नशा दी दम हज मुजा भाग अदा असलम ने हित साहब मरनेस मिठर खान के खबर पई त नवाब खान भी घट नहीं हुन सां टक्कर खाई मूं पंहिंजो मौत खे दावत ॾिनी जीव सोचण लॻी हुन जे घर जे साम्हूं हुन जे ओताक जे दर जे साम्हूं विच ज़मीन में हमदार खे ज़ख़्मी करे नवाब खान पोइ आयो आहे जे मर सोचे मिठल खान नवाब सां पंगो केतिरो महांगो आहे तो पला बिची वे मुझा असलम भा अन्या अदा सारंग के ऐं दोस्त आलम खान के अचण दे तो पोइ उन ॻाल्हि खे ॾिसंदासीं वो शे लगे अदा ॾिसी रहा कमदार वाला सोचे ऐसा ना तो थियो जुल्म थियो साथू कमदार के नवाब खान ने मारे छयो छा नवाब ने लगम गोली चली फटी कर छते जाने ये लेस पता है वाले वाह खाना दिया मजा वजो बस पिटर करे कमदार से गोली वाले ने चल पता पाए बचा बात चले ले कमदार ने बचा है चलो ठीक है मैं भी निकल रहा हूं बाजी मन अतर असर बिना गाड़ी करिया इने सर नवाब खान ये होने हाथ में निकल तो दे ये सा गाड़ी आज पीछे बाहर अच्छा सा कर फोन करे छो सारा करे अचे जल्द खुशी खबरी ॿुधाए ख़ुशखबरी हेलो अस्सलाम वालेकुम दोस्त आलम खान तो ॻाल्हाई छा भाउ सारंग निकिरी चुको आहे अधु कलाक अॻु असां पाण हुनजे लाइ फोन कईसीं तव्हां भले सुभाणे अचिजो ठीक है दोस्त आलम खान मेहरबानी अदा सारंग भी अचे तो सुभाणे न सके खबर पवंदी तो शींहं जा धक छा थींदा अदा सारंग खान सारंग खान भी पूछियो वालेकुम सलाम देख खबर मुझे दोस्त आलम खान की तबीयत खुशखबरी तो प्यार तू तो चेमा सुभाणे दम अदा सारंग है अदा खुशखबरी
ने सुइयों पी चुपन उन्हनि मुंहिंजे भाउ खे ज़ख़्मी कयो ऐं मां चुप करे विया इहो मूंखां बर्दाश्त न थियो मुंहिंजा भाउ सही आहे ये ख़बर तूं पुछां अलॻि कपिड़ा वपड़ा मटाए त सुभाणे हलंदासीं वरी दावत आहे रेस आलम खान ते ठीकु आहे तूं हल त कपिड़ा वपड़ा मटाए आराम कर